इनखे जदीद ॼाण जा वसीला तमामु बहितर मुयसर आहिनि, पर हीअ हक़ीक़त आहे त सिंध पाकिस्तान जे नाले में जेको गैर फितरी मुल्क आहे, पाकिस्तान हिकु गैर फितरी मुल्क आहे ऐं गैर हक़ीक़त जे नज़र जे बुनियाद ते पाकिस्तान जो वजूद जेको थियो। के दोस्त चवंदा आहिनि असांखां वधीक तव्हां सभु समझदार आहियो त साईं जीएम साहिब खां इहा ग़लती थी त पाकिस्तान जो में शामिलु थियो। ॿियो को सुवाल ई कोन हुयो। अंग्रेज़नि वटि जेके असांजा हाकिम हुया उन्हनि वटि ॿियो को सुवाल हुयो ई कोन। हिंदुस्तान में शामिलु थियण था चाहियो या पाकिस्तान में, ॿी का ॻाल्हि कुझु बि कोन पसंदि कोन कबी। सरहद जे ख़ान गफ़ार ख़ान जे भाउ जी क़यादत में सरहद असेंबली मुकमिल तौर ते चिटे वाज़िरनि सां चयो असांखां ॿियो सुवाल पुछा कयूं, असां अलॻि आज़ादु रहणु चाहियूं था। उन्हनि जे बास्टर असेंबली क़यादात खे वीटो करे उते नामनियाद रेफरेंडम करायो। कलात नेशनल असेंबली जंहिंजो वज़ीर आज़म उन वक़्तु गौसबश खान बिज़न जो, उन्हनि चिटे वाज़िरनि खां चयो त न असां पाकिस्तान में रहणु था चाहियूं, न असां जेको आहे त हिंदुस्तान में रहणु था चाहियूं, असां अलॻि आज़ादु रहणु था चाहियूं। उन्हनि जी उन क़यादात खे मुकमिल तौर ते वीटो करे 48 में मोहम्मद अली जिन्नाह फ़ौज जे ज़ोर ते ज़बरदस्ती जेको आहे कब्ज़ो कयो। अहिड़े तरीक़े सां साईं जीएम से त ठहंदड़ पाकिस्तान में हिकु मुआहदे तहत सिंध खे उन स्टेट्स करार ॾियारायो। सिंध हिकिड़ी स्टेट आहे, माना स्टेट जॾहिं चाहे जेॾी महिल चाहे उनमें जेके नथा रही सघूं उहा आज़ादु ख़ुदि मुख्तियार रही सघे थी। तंहिंजे करे साईं जीएम साहिब 73 जे आइन खां अॻु में जॾहिं बांग्लादेश आज़ादु थियो, ईअं न आहे त को साईं जीएम साहिब बांग्लादेश जे करे सिंधु ते शिकल कई। बांग्लादेश ठहे या न ठहे आहे, पर हक़ीक़त इहा हुई त 40 जो जेको मुआहिदो हो 43 में जेको साईं जीएम साहिब कयो, इहो बांग्लादेश जी आज़ादी खां पोइ ख़तमु थी वियो। तंहिंजे करे साईं जीएम साहिब ॿिए के नए मुआहिदे में सिंध खे न फसायो, चिटे वाज़िरनि सां इहो ऐलान कयो असां सिंधी हिकु क़ौम आहियूं, सिंध असांजो वतन आहे जेको हज़ारनि सालनि खां वठी आज़ादु ख़ुदि मुख्तियार रहियो आहे ऐं उनखे आज़ादी जेको आहे उन हक़ु आहे। ऐं साईं जीएम साहिब उन दौर में जेको आहे सिंध ते शिकाल कई ऐं तनज़ीम जो बुनियादु विझी साईं जीएम साहिब वर्क करणु शुरू कई। बुनियादी तौर ते तमामु घणा हमलेवार असां ते ज़ाहिर ॻाल्हि असांजे रियासत जे ख़िलाफ़ु विढ़ूं था। ईअं को थोरी आहे त पोइ उहा असांजे जेको आहे ख़िलाफ़ु न विढ़ंदी या चुप करे वेठा हूंदा। उन्हनि जा बि पंहिंजा पंहिंजा ॻोरा आहिनि जेके असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु थींदा रहिया आहिनि। कॾहिं काफ़र चयो अथऊं क़ौमी तहरीक खां लॻाबियल दोस्तनि खे उनजे रहबर खे, कॾहिं कहिड़े लक़ब कॾहिं वॾेरो कॾहिं जागीरदार कॾहिं हेॾां कॾहिं सॼे हेॾां खवेॾां साईं ते हमला थींदा रहिया। हाणे नई मुसीबत तयारु कई अथऊं त सिंध जे नौजवान ॾे ख़त लिखनि था त क़ौमी ग़ुलामी खे रज़ा ख़ुशी सां क़बूल कयो। क़ौमी ग़ुलामी खे ही दुनिया जी वाहिद सोच आहे जेका ग़ुलाम क़ौम खे रज़ा ख़ुशी सां ग़ुलामी क़बूल करण ते राज़ी थी करे। ऐं असां सम्झूं था पिया असांजे दोस्त ऐं साथी इन मौज़ूअ ते तमामु सुठो ऐं बहितर ॻाल्हायो आहे। असां चाहियूं था सिंध में जेके मुस्तक़िल रहंदड़ उर्दू आबादी आहे उन्हनि खे साईं जीएम साहिब फ़ैसिले तहत जेको आहे सिंधी करार ॾिनो। हाणे उन्हनि ते मुनसर आहे उहे असां गॾिजींदा रहनि या पंहिंजे लाइ नई का मुसीबत पैदा था कनि। वतन सिंध असांजो आहे। हर सूरत में हर हाल में हज़ारनि सालनि खां वठी असां पंहिंजे वतन सिंध जे हिकिड़े इंच तां बि दस्तबरदार थियण लाइ तयारु न आहियूं। ऐं क़ौमी ग़ुलामी आहे जंहिंजे करे असांजे वतन सिंध खे विरहाइण जी ॻाल्हि थिए थी। जेकॾहिं क़ौमी ग़ुलामी न हुजे हा त कंहिंखे जुरे ते मज़ा न थिए जो असांजे वतन सिंध खां को मेले ॾिसी सघे हा। इन करे बुनियादु असांजो क़ौमी ग़ुलामी आहे। सॼी मुसीबत जी जड़ क़ौमी ग़ुलामी आहे। बाक़ी इहे ढोंग आहिनि ॿाहिरी दुनिया खे ॾेखारण जे लाइ त बाबा हिते जमहूरी जेको आहे त प्रोसेस आहे, जमहूरी प्रोसेस में कॉम्प्रेस जेको आहे हिसो कोन था वठनि, जमहूरी प्रोसेस में कॉम्प्रेस जी का अहमियत कान्हे, इलेक्शन हाराए था वञनि। इहो ढोंग आहे। असां 73 जे आइन थियण खां पोइ साईं जीएम साहिब जेके फ़िक्र जी लाबी आहे उन कंहिं बि इन सूरत में हिसो इलेक्शन में वरितो ई कोन्हे। छाकाणि त असां सम्झूं था पिया त हिते जेको
रंग रचायो वियो आहे जमूर जो खटण वारा कॾहिं चवंदा आहिनि त इन में बोगस जेको आहे नमूना हलनि था। इहे सभु जेके पार्टियूं चवनि इक़्तिदार में वारावरती ते उहो हिकु न जेको आहे हर बार बयानु ॾींदो आहे त बोगस इलेक्शन थी आहे। तंहिंजे करे बोगस मुल्क में बोगस इलेक्शन बोगस जमूरी जेको आहे तरीक़ोकार उहो सिंध खे क़बूल कोन्हे, सिंध जे मसइलनि जो हल कोन्हे। असां सम्झूं था त असांखे यकीन बि आहे, तव्हां ॾिसूं बि था, पढ़ूं बि था, ॿुधूं बि था, तव्हां यकीनी तौर ते असां महसूसु कयो त तव्हां ॿाहिरि मुल्क वेंदे विंदर ख़ातिर ज़हनी विंदर ख़ातिर सिंध जी ॻाल्हि कोन था कयो और सिंध जे सूरनि जे मसइलनि खे सॼी दुनिया जे जेको आहे साम्हूं पेश करण लाइ तव्हां पंहिंजो तमामु सुठो ऐं बहितर किरदारु अदा कयो था। उन में असां तव्हांखे जस था ॾियूं। ऐं ॿार माण्हू वञनि था घरु कमाइण ख़ातिर या कुझु बि हासिलु करण ख़ातिर पंहिंजो औलाद जो मुस्तक़बिल बहितर थिए, तव्हांखे यकीनी तौर ते उहो फ़िक्रु हूंदो, पर उन फ़िक्र खां वधीक असां सम्झूं था तव्हांजे किरदार मां, तव्हांजे अमल मां त तव्हांखे सिंध जो वधीक फ़िक्रु आहे। अलाह असां तव्हांखे जस था ॾियूं। अञा चिटो वादो था कयूं त असां हिते तमामु घणा नज़रियाती हमला बि आहिनि, तमामु वॾी मुसीबतुनि में आहियूं। सिंध जी क़ौमी तहरीक वटि के दोस्त चवंदा आहिनि वसीला कोन, असां घटि वसीला आहिनि, असां वटि वसीलो ई कोन्हे। असां वटि क़ौमी तहरीक वटि वसीलो ई कोन्हे सवाइ पंहिंजे कारकुननि जी मदद ताक़त ऐं जेको आहे हिमत जे, ॿियो असां वटि को वसीलो कोन्हे। उनजे बावजूदि बि जेको आहे ऐं असां दुनिया जा ॿिए के बि मुल्क जी जेको आहे चवण ते या हिदायतुनि ते या को इशारे ते जेको आहे जदोजहद कोन था हलायूं। असां चिटे वाज़े नमूने सां साईं GM साहिब जे फ़िक्र तहत सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कयूं था। घणा दोस्त अॼुकल्ह लिखनि था त भला आज़ादी जी ॻाल्हि बि कनि था, पर फांसी कोन छोड़ा ॾियनि, ख़ुदा करे उन्हनि जी इहा ख़्वाहिश भली पूरी थिए, असांजो कोई इतराज़ कोन्हे। पर असां कॾहिं जेको आहे न चयो आहे सरकार खे अलाह खे वञो ख़ुदा खे वञो असांखे फांसी न ॾियो, ख़ुदा करे हुनजी ख़्वाहिश पूरी थिए। असां उन रबर जा पुल लॻायूं जेके हफ़ीज़ कुरैशी चयो त शायद सिंधु देश जी आज़ादी जी ॻाल्हि थो करे भाईचारे छॾींदई, चई उहो त मुंहिंजे लाइ ईद जो ॾींहुं थी, मुंहिंजे लाइ इहो ईद जो ॾींहुं थी। असां उन पुल कयूं, पोइवारी कंदड़ आहियूं। असां वरी बि तव्हांखे सिंध में ख़ुशामदीद चऊं था। असां तव्हांखे अपील था कयूं त तव्हां चिटे वाज़े नमूने सां जेको आहे सिंध जी जेका हक़ीक़ी सूरत हाल आहे, ठीकु आहे बिन मुक़मी तौर ते इहो हूंदो आहे ॾेखाव ख़ातिर त मां ख़ुदि अख़्तियारी खपे, क़ौमुनि खे जेको आहे आज़ादी खपे। हिकु तरफ़ आज़ादी आहे, ॿिए तरफ़ ग़ुलामी आहे। असांखे आज़ादी खां सवाइ ॿी का वात कोन्हे। उन करे जेकॾहिं लफ़्ज़ी तौर ते फिक्री तौर ते तव्हां असांजी ॿार नुमाइंदगी कंदव, असांजे हिते सिंध सां जेका सूरत हाल पेश थिए थी पई, जिबर थिए थो, ॾाढ थिए थो, पहिरियों सिंध में निकिरे थो 3500 मेगावाट थर मां बिजली पैदा थी थिए, हिकिड़ो मेगावाट थर खे कोन थो मिले, सिंध खे कोन थो मिले। कहिड़ा ज़ुल्म ॿुधाए, कहिड़ा तव्हांखे ज़ुल्म ॿुधायूं। ज़ुबान खां वठी वेंदे कल्चर ताईं, कल्चर खां वठी वेंदे इक़्तिसादी वसीलनि जी फुलुट ताईं, इक़्तिसादी वसीलनि जी फुलुट खां वठी वेंदे असांजे वतन जी जाग्राफी जेको आहे जोड़जक ताईं मुकमिल तौर ते हमला थियनि था पिया, इस्तेसाल थिए थो, फुलुट थिए थो। असांखे चिटे वाज़े नमूने सां सम्झूं था त ॿिया सभु जेके बि तरीक़ा नज़रिया आहिनि उहे सिंध जे छुटकारे जो सबबु जेको आहे न थी सघिया आहिनि। सिंध जे छुटकारे जो वाहिद हल असां वटि जेको आहे वाहिद दब जेको आहे उहो साईं GM साहिब जो फ़िक्रु वञी रहियो आहे। हा घणनि दोस्तनि जी ख़्वाहिश आहे, भली ख़्वाहिश आहे, सुठी ख़्वाहिश आहे त जल्दी थिए, एतिरो मुमकिन कोन्हे कि जनम जी जदोजहद आहे, जनमनि ताईं हलंदी वक़्तु हालतूं बिन मुक़मी सूरत हालूं सभु असरंदाज़ थींदियूं आज़ादी तहरीकुनि ते। असां वरी बि तव्हांखे गुज़ारिश कंदासीं, ॿार जेको आहे त असांजी जेका एक्चुअल हक़ीक़त आहे सिंध जी, त सिंध क़ौमी ग़ुलामी वारे जबर मां गुज़रे थी पई ऐं आज़ादी उन हक़ आहे, उनखे थोरो चिटे वाज़े कंदो, थोरो असांखे हिते जेको आहे सहूलियत थी पवंदी, वधीक ताक़त मिली पवंदी, वधीक इख़लाक़ी सपोर्ट मिली पवंदी। असां तव्हांखे तव्हांजे किरदार ते जेको तव्हां ॿार ई अदा कयो था, दिली तौर ते ख़ुशी आहे। असां चाहियूं था त अञा उन थोरी वधीक वज़ाहत थिए। ॿाहिरी दुनिया आहे उन पर तव्हांखे हुते पाकिस्तान जे आसमूने जी परवाह ई न आहे, ॻणती न आहे। तव्हांखे हिन ॻाल्हि जी ॻणती न हूंदी हुते त ट्रंप या फलाणो जेको आहे गिबड़ कंदो, उते हर कंहिंखे ॻाल्हाइण जी मुकमिल तौर ते आज़ादी आहे। एतिरे ताईं कोर्टुनि में अमेरिका में झंडो साॼो हमला खे पेश कयूं, जज चयो त को मसइलो कोन्हे, हुन जो हक़ आहे त झंडो साड़े सघे थो। हिते रुॻो असांजा दोस्त फेसबुक ते फोटू रखनि था, हुन में रुॻो मथां लिका हुजनि था त खंभिजी था वञनि।
अञा ताईं घुमनि केतिरा दोस्त असांजा 13 साल थी विया आहिनि मुकमिल तौर ते घुमनि को ॾोह कोन्हे सवाइ ॾोह हिनजे सिंध जेको आहे मुल्क आहे ऐं आज़ादी जो हक़ आहे इहो असांजो ॾोह आहे जेको असां यकीनी तौर ते सॼी सिंध जेको आहे कंदी थी रहे असां तव्हांखे ख़ुशामद कयूं था ऐं तव्हांजे किरदार मां दिली तौर ते राज़ी आहियूं ख़ुशि आहियूं दिली ख़ुशी थींदी आहे त ॿाहिरि को वेठो आहे जेको सिंध जे सूरत जी ॻाल्हि करे थो असांजी अञा ख़्वाहिश आहे थोरो अञा वधीक चिटो थी करे असांजी एक्साइटी सपोर्ट इहा आहे असांखे न को तव्हांजा डॉलर खपनि न को ॿियो कुझु खपे असांखे रुॻो तव्हांजे ज़बान मां निकितल जेके आहिनि असांजा को सिंध जी सूरत हाल सॼी दुनिया ॾाढो वाज़े थिए चिटी थिए हिते कहिड़ा कहिड़ा ज़बर थियनि था ऐं कहिड़ा कहिड़ा नज़रियाती हमला थियनि था उन्हनि खे थोरो चिटो ऐं वाज़े कंदा हलंदो उनमें त असांजी सहूलियत थींदी वॾी महिरबानी